सलातु अला नबीह वल वज़न वल फ़ज़ल वल अदल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान। वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवह्हिदन बिवहदतिन मुवह्हदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस व जुज़ व उज़्म नुज़ वला जज़ब वस्फ़ाई बकाब बैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु मन युशरिक फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही औ यतबर्रक बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। ثم نشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنزومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية والأمامة أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له. ثم نشهد أن سيدنا أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نزمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعيد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. جزاك الله ما شاء الله. وقال الله تعالى في مقام آخر ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا
हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुखरिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर व कान बिलमुमिनीन रहीमा। तहिय्यतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम व अअद्द लहुम अजरन करीमा। या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम जागी करे सोने हसन हुसैन जे नाने मिठे पाक मुहम्मद रसूलुल्लाह जी ज़ाते अक़दस ते दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। शाफिए मशर साक़िए कोसर तुमा तैयब तुमा ताहिर। आशिक़ रसूल ॾाढा जन सुभान अल्लाह। शाफिए मशर साक़िए कोसर तुमा तैयब तुमा ताहिर। तुझे आए जग व्यो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। तुझे आए जग व्यो जरकी नूर नबूवत सां पयो बहकी। तू आका सब खों बेहतर, तू आका सब खों बेहतर। शाफिए महशर साक़िए कोसर तू तैयब तू ताहिर तू तैयब तू ताहिर। हे जेके मां जुमला पढ़ा थो न, ये उन अल्लामा साहब जी शायरी आहे जेके अल्लाह से हिन नवंबर जे महीने जी 29 तारीख़ ते सखर में गोलिन जी बरसात में सुबह जी नमाज में कुरान पढ़ंदे अल्लाह से शहादत जो मौत नसीब करायो। ये अल्लामा शहीद डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जरे मदीने विया नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक जे सामू वेही करे डॉक्टर साहब ये लफ्ज़ लिखा भी पढ़िया भी। सो मुंहिंजी भी दिल थी चाहे त ॻोठ बुढ़ो पठान जे सालाना जलसे में अचण वारो हींअर त तव्हां हिते पठाणनि जे ॻोठ जी जामिया मस्जिद में वेठा हो, पर पंहिंजी दिल ऐं दिमाग़ जो जेको तसव्वुर आहे उहो मदीने खणी हलो। हलूं मदीने, माना अल्लाह तोखे हक़ीक़त में ॾेखारे। पंहिंजे ज़हन जो तसव्वुर ईअं कर त ॼणो असां सभई हींअर मदीने वारे साईं जे रोज़े पाक जे साम्हूं बीठा आहियूं। पोइ मुंहिंजे हिन लफ़्ज़नि जो ॿुधण जो तोखे मज़ो वधीक ईंदो, लज़त ईंदी। अल्लाह जे रसूल जो रोज़ो साम्हूं आहे, अल्लाह वारो अजीब लफ़्ज़ थो अचे। तो तथिया मां सोहणा सदके मूं सां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। तो तथिया मां सोहणा सदके मूं सां गॾु मुंहिंजा बचड़ा सदके। सब खों अव्वल सब खों आखिर, सब खों अव्वल सब खों आखिर। शाफिए मशर साक़िए कोसर तू तैयब तू ताहिर तू तैयब तू ताहिर। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीम शान फज़ीलत। तुझी शफ़क़त तुझी बरकत तुझी अज़ीम शान फज़ीलत। तू ही आ रहमत जो समंदर, तू ही आ
रहमत जो समंदर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू जो मक्को शौकत वारो तू जो मदीनो अज़मत वारो। मां दुआ तो क्या जेको सुभान अल्लाह करे रब उनके हिन साल मदीनो ॾेखारे। तुझो मक्को शौकत वारो तुझो मदीनो अज़मत वारो तुझी जमाअत सब खां बरतर तुझी जमाअत सब खां बरतर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा। सहाबा जा गुलाम सुभान अल्लाह कर तुझा सहाबी सच्चा सारा हिदायत जागिन रोशन तारा। कौन उन्हनि जो हितड़े हमसर कौन उन्हनि जो हितड़े हमसर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफ़अत वारो। असां नबी साईं जे आल जा भी न करो। असां त जमियत उलमा इस्लाम अहले सुन्नत वल जमात देवबंद वारन जो अक़ीदो आहे त असां जी हिकड़ी अख शान साहब आहे ॿी अख शान आल बैत आहे। आल भी तू जो इज्जत वारो अहल भी तू जो रुफ़अत वारो। जिन ते लथी ततगीर जी चादर जिन ते लथी ततगीर जी चादर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। तुझो बीबियूं शानन वारियूं तुझो नियाणियूं भागन वारियूं। नबी संजी न्याणियुनि सां केरु मुक़ाबिलो कंदो। अम्मा बीबी रुक़ैया अम्मा बीबी उम्मे कलसूम अम्मा बीबी ज़ैनब अम्मा बीबी फातिमतु ज़हरा जन्नत जे औरतुनि जी सरदार जेके मुस्तफ़ा करीम फरमायो फातिमा जैसी ताईं तू जन्नत में पंहिंजा कदम न रखंदी दुनिया जी काई औरत जन्नत में न वेंदी। जेका सियारे जी रात में तहज्जुद जी नमाज में 7 सिपारा कुरान जा रोज़ रब साईं खे हिक रकात में ॿुधाईंदी हुई। तुझो बीबियूं शानन वारियूं तुझो नियाणियूं भागन वारियूं। तुझो घराणो सोनो सरासर तुझो घराणो सोनो सरासर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। तुझा चारई यार भलारा वाह जमुड़स मथेर प्यारा। तव्हांखे ख़बर आहे त असां देवबंदी जमात वारा असां सिद्दीकी भी आहियूं असां फारूकी भी आहियूं असां ओस्मानी भी आहियूं हथ मथे करे जो असां हैदरी भी आहियूं। हा असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजेसि। असां हसनी असां हुसैनी असां त शुक्र कंदा आहियूं असां खानपुर शिकारपुर जे बुखारी सैयदनि जो शुजरो ई सोणे हुसैनी सैयद करबला वारे सां थो मिले। हाँ तरी तो चऊं था तुझा चारई यार भलारा वाह जमुड़स मथेर प्यारा। सिद्दीक उमर उस्मानो हैदर सिद्दीक उमर उस्मानो हैदर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। हे जुमलो ॿुध जाए जे पक्को हैदरी हूंदी त सुभान अल्लाह कंदे। अवल जुमलो तो पढ़ा सोहणे हसन ता सदके वञा मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां। ये तो सब हैदरी वेठा। सोहणे हसन ता सदके वञा मां सोहणे हुसैन ता घोर थिया मां। नानो जन जो पाण पैगंबर नानो नानो जन जो पाण पैगंबर शाफिए मशर साक़िए कोसर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर तू वहाँ तैयब तू वहाँ तागिर। खालिद तुझे दर ते आयो नासिर तुझे दर ते आयो।
खालिद तुझे दर ते आयो, राशिद तुझे दर ते आयो। नजर करम थे अल्लाह खातिर, नजर करम थे अल्लाह खातिर। शाफिए महशर साक़िए कोसर तू वा तैयब तू वा तागिर, तू वा तैयब तू वा तागिर। अल्हम्दुलिल्लाह अज 4 नवंबर सन 2020 बमुताबिक 17 रबीउल अव्वल 1442 हिजरी पठाणो मुबारक हुजेव। तां जो जलसो शुरू थियो हो 4 तारीख़ ते, हाणे 5 तारीख़ थी वई आहे। हाणे 5 नवंबर छो त हाणे रात जा 12:30 थी विया आहिनि। इं समझो अल्लाह जी बारगाह में मलाइकत के वेठल जमात के 2 ॾींहंनि जे जलसे जो सवाब लिखंदा। वॾो प्रोग्राम थियो आहे अल्हम्दुलिल्लाह इन साल। अॻे साल भी ईअं थियो हो, काफ़ी देर थी वई अल्हम्दुलिल्लाह। ऐं हर साल तव्हांजे प्रोग्राम में आख़िरी दुआ मुंहिंजी थींदी आहे इंशाअल्लाह। जेसिताईं हयाती रहंदी ॿिया आलिम भली जमाती मटाईंदा, पर सैयद खे दुआ लाइ ज़रूरु रखंदा। मूंखे भी तव्हां में उम्मीद आहे। मुंहिंजा दोस्तो, क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, अरबा जो ॾिहाड़ो ख़मीस जी रात गोठ बुढ़ो पठान नज़द घोटकी शहर के भरसा मोहतरम जनाब कारी सईद अहमद साहब ऐं प्यारो साथी बहु हिदायतुल्लाह पठान साहब, बहु वज़ीर अहमद ऐं ॿियनि दोस्तनि जे सिक भरी दावत ते जुमलाए जमात जे सॾ ते अल्लाह तबारक व तआला तव्हांजे गोठ जी शायद मूंखे 4थों दफ़ो अॼु रब साईं ज़ियारत भी नसीब कराई आहे ऐं क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। मगरिब जी नमाज को वठी करे आलिमन जा दीदार कया थव, नात ख़ानन जी ज़ुबान मो अल्लाह अल्लाह जे रसूल जी सना ॿुधी थव। हींअर आख़िरी बयान आहे, आख़िरी दुआ आहे। यकीन कयो अहिड़ी महफ़िल में वेठा हो जो जॾहिं दुआ जा हथ खणंदासीं त आमीन मलाइक कंदा, क़बूल असांजी दुआ अर्शन ते रब्बुल आलमीन कंदो। लाउड भी तमाम भलो तो हले, दिल त चवे थी सॼी रात कुरान पढ़ा। सैयद जी दुआ तस अल्लाह से हिन लाउड के हर जाए ते कबूल कयो आहे। अल्लाह कंदो सदाई सुठो सोणो हलंदो। सजे गोठ ते कुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। महीनो भी भलारो, रात भी भलारी। जई जगह ते कुरान जो जलसो रखियो तव इहा जगह भी भलारी। महीनो भलारो आहे छो त रबीउल अव्वल जो महीनो आहे। रातियूं भी भलारियूं, मजलिस भी भलारी छो त कुरान वारी मजलिस आहे, महबूब जे शान वारी मजलिस आहे। इन मजलिस में जेको ईंदो आहे रब उन जा गुनाह भी शाणे छॾींदो आहे, दर्जा भी अर्शन ते बुलंद कंदो आहे। जगह इन करे भलारी जो अल्लाह जे घर में मस्जिद में वेठा हो, मस्जिद में जलसो आहे। मस्जिद में अल्लाह सही पंहिंजे घर में उन खे घुराईंदो आहे जेके रब कबूल कंदो आहे। हिकिड़ी निशानी याद रखो, जेको रब नाराज़ हूंदो आहे न उन खे पंहिंजे घर न घुराईंदो आहे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अल्लाह सही हर शइ जी चूंड कई आहे। रब साईं महबूब जे लाइ विलादत जे लाइ शहर चूंडियो मक्को पाक। महबूब करीम जे लाइ रब साईं अब्बा ॾाॾा भी चूंडिया। मुझे सोने जो ज़ाती नालो आहे मुहम्मद, आसमान ते नालो तस अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जो बाबो आहे अब्दुल्ला, अब्दुल्ला वरी पुट्रा अब्दुल मुतल्लब जो। यो सोने जे अबे ॾाॾनि जो शुजरो हले थो। अब्दुल मुतल्लब बिन हाशिम बिन अब्द मनाफ बिन कुसई बिन किलाब बिन मर्रा बिन काब बिन लोई बिन गालिब
बिन फहर बिन मालिक बिन नज़र बिन किनाना बिन खुज़ैमा बिन मुद्रका बिन इलियास बिन मुज़र बिन नज़ार बिन माद बिन अदनान बिन अदद बिन मुक़व्वम बिन नाहूर बिन यतरह बिन यारब बिन यशजब बिन नाबित बिन हज़रत सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम बिन हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम बिन तारह आज़र बिन सावग बिन राऊ बिन फालख बिन ऐबर बिन शालख बिन अरफखशस बिन साम बिन हज़रत सैयदना नूह अलैहिस्सलाम बिन लमक बिन मुतवशलख बिन सैयदना इदरीस अलैहिस्सलाम बिन यज़द बिन महलल बिन क़ैनन बिन यानन बिन शीस अलैहिस्सलाम बिन हज़रत अबुल बशर सैयदना आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। ये न मुझे महबूब साईं जा अब्बा दादा ये सब हयादार हा, सब पाक दामन हा। हुजूर साईं जी अम्मा जो नालो सैयदना बीबी आमिना, आमिना न्याणिया बिन वहब जी, बिन वहब पुटवा बिन अब्द मनाफ जो, बिन ज़हरा बिन किलाब। अॻिते शुजरो महबूब जो नानगो सागो ई आ। पंजी पीढ़ीअ खां पोइ महबूब जो सॼो नानगो, महबूब साईं जो सॼो ॾाॾंगो, अलाह अहिड़ो चूंडे जो सभु हयादार हा, पाक दामन हा। अल्लाह साईं महबूब सोने जे लाइ मौसम जी भी चूंड कई। रबीउल अव्वल माना पहिरीं बहार, बहार जी मौसम जेका जन्नत वारी मौसम थींदी आहे। इन मौसम में सोने के आंदे न घणी गर्मी न घणी सर्दी, बिना पखे जी भी निंड वठी वञे। महीनो भी चूंडे रबीउल अव्वल, वरी महीने में तारीख़ थींदियूं आहिनि घणियूं। नथा ॻाल्हायो, मां चवंदो आहियां न राति जो 12 खां पोइ वाइज़ ईअं आहे जीअं सकरात वारे ते यासीन पढ़ां, न उथे न ॿुधे। थोरो ॻाल्हाईंदो त सैयद जी दिलि खुलंदी, न तबियत खुलंदी। असांजो वाइज़ ईअं आहे, पठान साहिबो ॿियनि ज़ातियुनि वारो ॼण हिक ॿिए सां कचहरी कंदासीं। जेके जागो था हथ मथे करे सुभान अल्लाह कयो। बाबा महीने में तारीख़ घणियूं? शाबाश, 30। इन 30 तारीख़नि में भी अल्लाह साईं महबूब जे लाइ तारीख़ जी भी चूंड कई। किन उलमा जो ख्याल आहे त सोने साईं जी विलादत थी आहे 8 रबीउल अव्वल ते। किन आलिमन जो ख्याल आहे महबूब जी विलादत थी आहे 9 रबीउल अव्वल ते। किन मुहक्किकन जो ख्याल आहे त महबूब जी विलादत थी आहे 12 रबीउल अव्वल ते, सूमर जे ॾींहं ते। पर सभिनी उलमा जो मुत्तफ़िक़ फ़ैसिलो आहे त महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं ॾींहं ते दुनिया में बुरको मटाए विया, वसाल करे विया, पंहिंजे रब साईं सां मिलिया, त उहा मुंहिंजे महबूब जी तारीख़ आहे 12 रबीउल अव्वल, सूमर जो ॾियारो। माना वसाल में सब मुत्तफ़िक़ आहिनि, इख्तिलाफ़ रुगो विलादत में आहे। जमूर उलमा जो मुहक्किक फ़ैसिलो इहो आहे तरजीह वारो त साईं जन जी विलादत भी 9 रबीउल अव्वल ते थी आहे। छो त रब साईं 9 तारीख़ जी चूंड कई, छो त 9 जो अंग अल्लाह खे एॾो प्यारो हो जो 9 जे अंग खे जोड़ कंदे ज़रब कंदे त 9 मैदान ते बीठा हूंदा थी रहंदा न थी। तव्हां भी पढ़ल लिखल वेठा हो, मां भी अल्हम्दुलिल्लाह पढ़ल लिखल आहियां, हाफ़िज़ आहियां, आलिम आहियां, MA थियल आहे इस्लामिक कल्चर में, ग्रेजुएट पास आहियां। तव्हां भी BA पास हो, के MA पास हो, के मैट्रिक इंटर पास हो। अल्हम्दुलिल्लाह मुझी ॻाल्हि जल्दी समझी वेंदो। मैथमेटिक्स तव्हां भी पढ़ी आहे, रियाज़ी मां भी पढ़ी आहे। सोचे समझी जवाब ॾिजो। बाबा 9 खे जेकरे मां ज़रब थो कयां 2 सां त ना ॾूं घणो थींदो? स्कूल हाणे खुलिया न, तव्हां लॉकडाउन हो ॻाल्हायो नथा। ना ॾूं 18 दुकानदार ॻाल्हायो, जेके खीर विकिणंदा भला उहे ॻाल्हायो। ना ॾूं 18 कीअं लिखबा? 8 1 1 ॾाह को 18, ये 2 अंग थिया। हाणे इन ॿिन्ही जी पाण में जोड़ कयो, 8 + 1 8 ऐं 1 घणा थींदा? ॾाढा 9 थिया। बाबा 9 के ज़रब कयो 3 सां, ना ट्रिका तव्हां शागिर्द ॻाल्हायो 27। 7 + 2 = 9 मिलाए त वरी 9 थींदा। ईअं साईं 9 के ज़रब कयो चैन सां, ना चौक 36। शाबाश 36
जोड़ के पाण में 6 प्लस 3 6 3 घणा थींदा वरी 9 थिया ए हुजूर जी तारीख़ जी अल्लाह वटि चूंड ॾिसो दलील ॾिसो वरी 9 के ज़रब कयो 5 सां ना 50 45 कीअं लिखबा 5 4 ॿिनी जी जोड़ कयो 5 4 वरी 9 थींदा 9 के ज़रब कयो शहन सां नाशिका हलायो 54 4 प्लस 5 जोड़ कयो त वरी घणा थींदा 9 थींदा बाबा 9 के ज़रब कर 7 सां ना 7 3 8 शाबाश 3 प्लस 6 वरी जोड़ कर त घणा थींदा वरी 9 थींदा 9 के ज़रब कयो खोड़ो हणो 8 सां ना 8 72 2 प्लस 7 7 2 वरी 9 थींदा 9 के ज़रब कयो 9 सां ना 81 1 प्लस 8 पाण में जोड़ कयो त वरी 9 थींदा रब तो चे महबूब जे ॼमण जी तारीख़ 9 आ जीअं 9 मैदान ते जोड़ में ज़रब में बीठा न ड्रहन कोन था ईअं मुझे मिठे मोहम्मद पाक जी ख़त्म नबूवत भी क़यामत ताईं आहे नबूवत साईं जी ड्रहंदी कोन ख़त्म न थींदी भली पाण के नबी सदाए कज़ाब दज्जाल काणियो कादियानी गुलाम अहमद पर पोइ भी नबी न आहे हथ मथे करे चो त मदीने वारो साईं ख़ातमुल अंबिया आहे चो कादियानी ते लानत आहे कादियानी ते लानत आहे नारो हणो ई कोन था नारे तकबीर कादियानी कुत्ते ते कादियानी कज़ाब ते कादियानी काने ते कादियानी दज्जाल ते नारे तकबीर यार कसम तव अल्लाह जो इहो भी नबी थींदो जेको अख खो काणो हो अल्लाह जा नबी तो सोना हूंदा काणो नबी वरी अल्लाह भी सज़ा अहिड़ी ॾिने जो सुथण में पेशाब वही वेंदोसि हा तव्हां तहक़ीक़ कयो ख़ुदा मौत भी इनके लेट्रिन में ॾिनो जेको पाण खे नबी पियो सॾाए उहो लेट्रिन में वियो वरी अहिड़ी बीमारी लॻसि पेशाब वही वेंदासि गुड़ जो शौक़ीनो गुड़ खाईंदो हो हिकिड़े खीसे में गुड़ जूं गंढियूं रखंदो हो ॿिए खीसे में वरी पेशाब वारा वट भितर कचा रखंदो हो दिमाग़ चरियो थी वियसि ख़ुदा जी सज़ा लॻसि जो भुल में बजाए गुड़ जे पेशाब वारा भितर वट खाई वेंदो इहो नबी आहे हथ मथे करे चो ख़ातमुल अंबिया मदीने वारो साईं नारे तकबीर शाने मुस्तफा अजमत मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो मुझी अम्मा आयशा सिद्दीका तैयबा ताहिरा खो मुझे महबूब जा सहाबा पुछंदा अम्मा असा के मदीने वारे साईं जो अखलाक त बुधाए अम्मा महबूब जी सीरत त बुधाए अम्मा महबूब जो शान त बुधाए बुढ़े पठान जे गोठ जा मुसलमानों कुरान जा आशिको दीन जा परवानो अम्मा आयशा भी आयशा है जंहिंजे घर में जिब्रील भी अल्लाह जा सलाम खणी ईंदो हो ये मुझी उहा अम्मा आयशा जंहिंजे घर में जिब्रील रब जो कुरान सते आसमान को खणी ईंदो हो ये मुझी उहा अम्मा आयशा जंहिंजी झोल में मदीने वारो साईं आराम कंदो हो इएं चमकंदो हो मुंहिंजो सोनो जीअं तव्हां जे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में ही रब जो कुरान थो चमके ज़ियारत कयो कुरान जी मुंहिंजो सोनो इएं चमकंदो हो तॾहिं त मां बार बार तकरीर में चवंदो आहियां त दुनिया में ॿ कुरान अथव हिकिड़ो ख़ामोश कुरान आहे ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आहे साईं ख़ामोश कुरान ही शाह साहब जे हथ में आहे जंहिंजो रोज़ तव्हां दीदार कंदा हो अल्लाह जे घर में मस्जिद में ऐं पंहिंजे घर में कुरान जी तिलावत कंदा हो ॿियो ॻाल्हाइण वारो कुरान आहे साईं कहिड़ो फरमाए वन नजमी इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा चौन सुभान अल्लाह ओ मुझा सोना नबी मक्के मदीने में तू ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान त मिठे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां रब करीम जो हूंदो आहे
अल्लाह अकबर। अम्मा आयशा सहाबा के फरमाए थी, माखों पुछो था नबी जो अखलाक, कान खुल्कुहु अल कुरान, साहबियो कुरान न पढ़े तो वछा, अम्मा असा कुरान जा कारी भी हाफिज भी, चेबो कुरान पढ़ो सजो कुरान मुझे महबूब मुस्तफ़ा जे सीरत ऐं अखलाक सां भरियल आहे। असांजे देवबंदिन जे जलसे जो सिंगार भी कुरान आ, कुरान सैयद जे हथ में आ। मां कुरान को जने पुछंदो आ, कुरान भला तू मूंखे मदीने वारे साईं जो शान ॿुधा, त कुरान ॻाल्हाए करे चे तो शाह साहब माखों पो पुछा कर। अवल मदरसे में उस्ताद जेके मासूम तालिबन के पहिरें ॾींहं ते सबक ॾींदा आहिनि, अलिफ बा ता सा जीम जो सबक ॾींदा आहिनि। या कायदे जी 29 तख्तन मो जेका पहिरीं तख्ती या हुरूफ हिज्जा वारी, इहा भी तोखे महबूब मुस्तफ़ा जो शान ॿुधाईंदी। मां कुरान जे अखरन को पुछां थो, भला तव्हां नबी से जो शान पढ़ो त कायदे जा कुरान जा अखर चवनी था, अलिफ तो चवई अल्लाह जो दिलबर नबी असां के मिलियो आ, बा थी चवे बरकत भरियो नबी असां के मिलियो आ, ता थी चवे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी मिलियो आ, साथी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मिठो मोहम्मद मीर मिलियो आ, जीम तो चवे जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी मिलियो आ, हाथी चवे हबीब खुदा मिलियो आ, खाती चवे खैरुल वरा वारो मिलियो, दाल तो चे उहो नबी मिलियो जंहिंजो दीदार रब्बिल अव्वल में थियो आ, ज़ाल तो चवे ज़ख़ीरा कायनात वारो नबी मिलियो आ, राती चवे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन नबी मिलियो आ, जंहिंजी रहमत रुगो इंसानन ते न पर जानवरन ते भी, जंहिंजी रहमत पखियुनि जे मथों भी, जंहिंजी रहमत जिनन जी जमात जे मथों भी। अचो त मां महबूब जी रहमत जा वाक़िया ॿुधाया। मुंहिंजो साईं सहाबा जी मजलिस में वेठो आ, ॿुधो मुसलमानो, हुज़ूर सहाबा सां गॾु ईअं वेहंदो हो जीअं राति जो सतारनि जे विच में चोॾींहं जो चंड वेहंदो आ। तॾहिं त असांजो सिंध जो लाखीणो लाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह भी चोॾींहं जे चंड खे ॾिसी करे महबूब जो शान पढ़ी चवे थो, ओ चोॾींहं जा चंड सच चवां जे मिठी न भाए, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो, तोड़े बरई मुंह में मचो त बि मट न भायाए प्रिय मुहम्मद जे। अब भिटाई के मञींदा हो न, बेपीरा हो या पीरन वारा हो? असांजी जमात बे मुर्शिदन वारी न आहे, असां मुर्शिदन वारा हो। हा हा, असां के अल्लाह मुर्शिद ॾिना थी दरगाह हालेजी शरीफ वारा, हज़रत साईं हमादुल्लाह हालेजी रहमतुल्लाह अलैह, जंहिंने हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने मां रोज़े पाक मो मदीने वारे साईं साईं हमादुल्लाह जो 11 दफ़ा नालो खणी सलाम मोकिलिया। असांजो ॾाॾो सैयद फ़कीरुल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह सखर खां पंधु ईंदो हालेजी शरीफ ज़िक्र वठण, पोइ ॾाॾो साईं ॿुधाईंदो त साईं हमादुल्लाह जे नबी साईं जा रोज़े मुसलाम आया। मज़ाक ॻाल्हि आहे? असांखे अल्लाह मुर्शिद ॾिना थी दरगाह अमरोट शरीफ वारा, जंहिंजी करामत ॾिसणी हुजे अॼु बि ॾिसी आहे, अंग्रेज़नि जे दौर वारी मस्जिद खीरथर केनाल में मौजूदु आहे। साईं ताज महमूद अमरोटी भी अमरोटी हो, शिकारपुर में ईंदो त वाणिया ॾिसी करे लखी दर ते साईं जो दीदार करे रुगो दीदार सां कलमो पढ़ी मुसलमान थी। आखिरकार मौलाना कोर्ट में केस विधऊं वाणियनि, असां अमरोटीअ ते पाबंदी हणो त शिकारपुर में न अचे, ज़ोरीअ तो मुसलमान करे वाणिया। खुदा जी कुदरत, जंहिं कोर्ट में केस हलियो उतो कोर्ट जो केस हल करण वारो जज भी वाणियो हुजे, वरी वकील भी वाणियो, कोर्ट में वाणियनि सां भरियल। साईं अमरोटीअ खे आया वठी हाज़िरी ते, साईं अमरोटी जज साहब खे चयो तव्हां मुंहिंजो दीदार कयो, वकील साहब तव्हां भी दीदार कयो, जेके वाणिया वेठा आहिनि सभु मूंखे ॾिसो, मां तव्हांखे ज़ोरीअ त कलमो नथो पढ़ायां। जॾहिं सभिनी साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जो दीदार कयो, साईं अमरोटी अंदर जो अंदर दिल में अल्लाह जे नाले जी ज़िक्र जी ज़रब आई।
ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। एडो असर थी वियो जो जज को वकील को भी ज़बान में निकरी आयो सजी कोर्ट में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। वाणन चयो त केड़ी कोर्ट में वञो हे त जज के भी मुसलमान करे। अल्लाह वारा असा के रब एड़ा दिना, असा के रब दिना दरगाह सुमरानी शरीफ वारा मुर्शिद जेके हफ्ते जे अंदर नबी सोने सरदार ते लख दफ़ो सलात पढ़ंदा। असा के अल्लाह मुर्शिद दिना थी दरगाह जरार पहोड़ वारा खलीफे अहमदीन रहमतुल्लाह अलैहि वारा मुझे पाड़े जा मुर्शिद। असा के अल्लाह मुर्शिद दिना मुझे बाबे जा उस्ताद दरगाह बेर शरीफ वारा साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि जिनजी कब्र में जन्नत जी खुशबू आई। हा हा असा के रब मुर्शिद उहे दिना जेके सजी जिंदगी करे पांजे पेरन ते भी मुरीदन के न झुकाईंदा। असा मुर्शिद जे करे खल्क के झुकाईंदा त हथ मथे करे चो अकेले अल्लाह जे दर ते झुकाईंदा। खुदा ता के बचाए एड़न मुर्शिदन को। हिन साल त मौलाना बेअदबी कई आ। साईं कंबर वारे छा कयो आ, नबी साईं जी खुशी में लारकाने मो अलाए काथों सालगिरह जो केक घुरायो थो ते नबी साईं जी सालगिरह मल्हायूं था। सालगिरह इस्लाम में आहे न कुरान में न हदीस में। ता ॾिसो मोबाइल फोन में सबूत आहे, मां ग़लति ॻाल्हि न कंदुसि। फेसबुक ते इहा ॻाल्हि आम हली आहे। साईं जे हथ में छुरी आहे, केक जे मथों लिखल आहे, वॾो केक आहे, लिखल आहे मुहम्मद रसूलुल्लाह या रसूल अल्लाह। उन मिठे मुहम्मद जे नाले खे कातीअ सां छुरीअ सां कटनि था, वरी हिक ॿिए खे केक खाराइनि था। हे नबी साईं जो इश्क आहे। हुज़ूर जे नाले खे सुलह हुदैबिया जो मौक़ो हो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा काफिर अहदनामो लिखन पिया। नबी से फरमा अली काथे आ? जी मुझा साईं अली तुझा अखर भलान लिख सुलह नामो। काफिरन सा सुलह नामो थे पियो। हाजा किताबुन मुहम्मदुर रसूलुल्लाह। एरे ख्याल कर ही खत आ मिठे मुहम्मद जे तरफों जेको अल्लाह जो रसूल आ। काफिरन एतराज कयो, छा चयो? चे रसूलुल्लाह जो लफ्ज़ ड्राए न त तोसां सुलह न थींदो। नबी से फरमा अली मुहम्मदुर रसूलुल्लाह, रसूलुल्लाह के ड्राए मोहम्मद बिन अब्दुल्लाह लिखो। हजरत अली कलम रखी साईं के चयो साईं इहो कम मां अली को न थींदो। सुभान अल्लाह। डरी मां अली कीअं रसूलुल्लाह जे लफ्ज़ के ड्राया? सोना पाण ड्राए, बाक़ी मां अली न ड्राईंदुमि। हे इश्के नबूवत आहे। नबी साईं जे नाले के शुरीअ सां ख़त्म था कयो। असां फ्रांस जे गुस्ताखन ते लानत था कयूं, ता पंहिंजा थी करे भी ईअं कयो, दुख थो थिए। अल्लाह जो कसम आहे हिन साल त मौलाना नबी साईं जी ख़ुशीअ में लाहौर में रंडियूं नचायूं अथऊं। इश्क दाढ़ी हुजे ऐं पटको हुजे जो रोड ते नचे, इहो ठहंदो? नचण त ॿिया खदड़नि जो कमु आहे। तव्हां इज़त वारा माण्हू छो था नचो? नचण कम ना है। हता के हिकड़ी जाते साहबी फरमाए तो दूल जो आवाज हो हेरे तक जाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कनन में आंगुरियूं विधियूं, किलोमीटर 2 किलोमीटर नबी से आंगुरियूं न पिया कढन। जॾहिं दूल जो आवाज न पियो अचे साईं पो कनन में आंगुरियूं काढियूं त दूल जे आवाज ते नचण ते ख़ुदा लानत कई आ। असां मिलाद मुस्तफ़ा ईअं मल्हाईंदाऊं जीअं कारी सईद अहमद हे जलसो करे ॾेखारियो आहे। अबा हे असांजो मिलाद मुस्तफ़ा आहे न। असां महबूब जो शान ये पढ़दा हूं ना, बाकी रोड ते नचण असां के ईंदो ही ना। अल्लाह अकबर कबीरा मुसलमानो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, भिटाई घोट भी असां जो वाचो सुभान अल्लाह। सेवण वारो साईं लाल कलंदर भी असां जो आ, जंहिंजो असली नालो हो मोहम्मद उस्मान मरवंदी। साहबा जो नौकरो लाल कलंदर, तरी त इहो नालो उस्मान। मां तहकीक तारीख़ पढ़ी आ, किताबन में मौजूद आ। हे रानीपुर वारो पीर जेको सचल फ़कीर आ न, सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह, इहो भी असां देवबंदिन जो हो, जंहिंजो असली नालो हो पीर अब्दुल वहाब, लक़ब फारूकी हुयसि। साहबा जो गुलाम हो, तरी त फारूकी हो। तरी त रानीपुर वारो चवंदो आ, जोड़े जोड़ जहान जे पाण कयाई परवार। हामी हादी हाशमी सूहन सब सरदार, सूह सहाबा सथ में मज मस्जिद मणियादार। चारई चंगा चौधार हुआ है कांदा हबीबसी। नारे तकबीर, शान सहाबा, नारे तकबीर,
हिते असां देवबंद ने सुस्ती कई से असां वञी मदरसाऊं मस्जिदूं ऐं क़ुरान संभालियोसीं मुशरिक ज़ोरी कब्ज़ा करे विया न त इहे पीर सभु असांजा हा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई त सॼी ज़िंदगी तौहीद पढ़ी शाह साहब जा बेत पढ़ो ॼण क़ुरान जी आयतुनि जो तर्जुमो आहे असां पंहिंजे वाइज़ में सैयद पीरनि जो कलाम बि पढ़ूं रब जो क़ुरान बि पढ़ूं सैयद अब्दुल लतीफ़ शाह त तौहीद पढ़ी आहे चे तो सारी रात जागी जिन याद कयो सुबहान मांखे पिया चवनि 1.5 कलाक वाइज़ कर हे हाणे ई थकिजी विया आहिनि मां बि चयो रांदि रस में ॻाल्हि चस में सारी रात जागी जिन याद कयो सुबहान आशिक अब्दुल लतीफ़ चवे तन जी मिटीअ बि लधो मान चे तो कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह कख सड़न पन सड़न सड़े साओ गाह अख मारे कर जिन रिझायो अल्लाह तो न चेतन खे ओ जेकी अल्लाह अल्लाह कन से दुखा की न रहन न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे चे तो तू साईं तू सुबहान मुखे चारो नागे चवण जो वसंदा शहर वीरान करे वरी वसाए वाहण के दाम न बख्शे दमड़ी के माया बख्शे मण के बेकन बख्शे बकरी के दाता बख्शे धण के पाले सुख पाल किन में के पीहाए पाहण ते ना हूं ताहण था डकन लिंग लतीफ़ जा असां वाह बिन ते इल्ज़ाम न हणो असां पीरनि जा बि आशिक़ूं दीवानाऊं असां रब जे क़ुरान जा बि आशिक़ूं असां तौहीद वाराऊं असां सभिनी मुर्शिदनि खे मञींदाऊं पर हथ मथे करे जो घुरंदा अकेले अल्लाह खां आहियूं मां त सिंध बलोचिस्तान जी दरगाहुनि ते वियो आहियां दाता गंज बख्श रहमतुल्लाह अलैह जी क़बर ते क़ुरान पढ़ी आयुमि मां त चीज़ल शाह जी दरगाह ते क़ुरान पढ़ी आयुमि मां त अल्हम्दुलिल्लाह पूरी सिंध जी दरगाहुनि ते जाते ॾिसंदो आहियां कि अल्लाह वारे जी क़बर ड्राइवर खे चवंदो आहियां गाॾी बीहार अल्लाह वारे जी क़बर आहे 3 दफ़ा कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद पढ़ी उन जे रूह खे बख़्शींदाऊं इज़त सभिनी मुर्शिदनि जी कंदाऊं पर अदा घुरंदा अकेले अल्लाह खां आहियूं असांखे वॾनि इहो सबक़ सेखारियो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी क़बर ते वञा पियो कुल पण हैदराबाद जलसो हो हिकिड़ी औरत ईअं नक खणी क़बर ते झुकाए मां इहे लफ़्ज़ ॿुधा चए पई भेट भिटाई कर मुल्क मिठाई हर साल ईंदी आहे अञा कुझु न थियो आहे मां चयो अम्मा शाह साहब जी निंड छो थी फिटाई अम्मा अब्दुल लतीफ़ शाह जे उन रब करीम के शाह साहब जे अल्लाह के नथी सने जे तू असांजे करे पंहिंजी ज़ात ते निंड ही हराम करे छॾी आहे चे तो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम कुरान पढ़ा त को रहमत वसे ला ताखुज़ुहु सिनतु वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ रब तो फरमाए मूंखे निंड त छा पर निंड जो झटको भी न ईंदो आहे आसमान ज़मीननि में बादशाही कंहिंजी आहे मंज़ल लज़ी यशफ़उ इंदहू इल्ला बिइज़्नि के माउ जे लाल खे ताक़त न आहे मां वटि सिफारिश करे जेसी ते मां रब इजाज़त न ॾियां यालम मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम मुझो एडो इल्म मां जो अॻियों छा थी पोयों छा थी मां रब खे ख़बर आहे लिकी गुनाह करे ज़ारी गुनाह करे सतन ज़मीन जे हेठों राति जी ऊंदाईअ में कारी किविल घुमंदी आहे मां उन जो घुमण बि ॾिसंदो आहियां त किविल जे घुमण जे आवाज़ बि मां अर्शनि ते ॿुधंदो आहियां वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ चे तो वसी कुर्सीयुहु समावात कुर्सी भी मुझी मजबूत आ हिकड़ी कुर्सी ही आ जेते सैयद वाइस तो करे या भी 1:30 बजे मां खसजी वेंदी जलसो पूरो थी वेंदो हाज़े हिकड़ी कुर्सी ते स्कूल जा उस्ताद वेहंदा आहिनि PhD मास्टर JST HST
इन्हनि जी कुर्सी भी आरजी आहे छो त 60 साल खां पोइ उस्ताद भी रिटायर थी घर वेहंदा। हिकिड़ी कुर्सी पुलिस वारनि जी आहे, SHO साहब जी आहे, मुंशी आहे थाणे जो। हिकिड़ी कुर्सी DSP जी आहे। इन्हनि वेचारनि खे त कुर्सियूं आरजी आहिनि छो त इन्हनि पुलिस वारनि खे त थाणे ते बदली ते इन्हनि खे ॾाजे में मिलल आहे, कॾहिं कहिड़े थाणे ते कॾहिं कहिड़े थाणे ते। असुल कुर्सी पंहिंजी कोन्हे। हिकिड़ी कुर्सी उहा आहे जिते MPA MNA वेठा आहिनि, 18 ग्रेड जा ऑफिसर वेठा आहिनि। हिकिड़ी कुर्सीअ ते वज़ीर आला वेठो आहे। पर ख़बरदार यादि रखो, नई इलेक्शन थींदी, वरी 5 सालनि खां पोइ वरी नवां वज़ीर आला। ओ वज़ीर आज़म तूं बि नाज़ न कर, तुंहिंजी कुर्सी बि आरज़ी आहे। हाणे मौलाना फज़ल रहमान सां गॾु 11 जमातूं तुंहिंजे कढ पियूं, ॼाण ख़ात्मो थी वियो इमरान जो। नारे तकबीर, शान मुस्तफ़ा, शान सहाबा, शान सहाबा। हज़रत मौलाना फजल रहमान, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। तब्दीली आई है ना मुल्क में, तब्दीली आई है ना। 150 रुपया खंड किलो। हाँ, सब्जी वठण वन तो दुकानदार चवंदा टमाटा रुगो ॾिसो बाक़ी वठो न। अल्लाह केड़ी महंगाई थी वई आहे। गरीब तबको परेशान आहे। पर अॼु वरी इमरान खान बयान हिकिड़ो भलो ॾिने, चई लॉकडाउन न कंदुसि। सुठो कजांइ, लॉकडाउन न कजांइ, माण्हू बुख मरी वेंदा। अल्लाह, तब्दीली अची वई सही। चइबो करोड़ माण्हुनि खे नौकरी ॾींदुमि, घणनि खे मिली आहे। हिकिड़े मौली साहब बयान ॾिनो, करोड़ नौकरी त पंहिंजी जाइ ते, लखों आना बि न विराया अथई, अंडा बि न विराया अथई। दुआ कयो त अल्लाह से हक़ीक़ी इस्लामी मुल्क जी जमहूरियत जा ख़िदमतगार मुल्क पाकिस्तान जा रब हक़ीक़ी आलिम असांखे नसीब कराए। हाणे सभिनी जी कुर्सी आरज़ी आहे। लोॾो अची वेंदो कई मुल्कनि जा बादशाह, कॾहिं कुर्सियुनि ते कॾहिं जेल में। हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे जजनि जी कुर्सी भी आरज़ी आहे। बाक़ी कुर्सी कंहिंजी मज़बूत आहे, जंहिंखे न लहर ईंदी न लोॾो ईंदो। चेतो वसीअ कुर्सी हो समावात वल अर्द। उहा कंहिंजी कुर्सी आहे? अल्लाह जी कुर्सी आहे। चेतो सभिनी दरगाहनि खे ताला हणाइण वारो मां रब आहियां। किरोना आई, मुल्क में लॉकडाउन थियो त सेवण वारी दरगाह बंदि, बिटशा जी दरगाह बंदि, सिंध बलोचिस्तान मुल्क पाकिस्तान जो सभु दरगाहूं बंदि। परे भॼो, किरोना आहे। शफ़ुट परे वियो, हिक ॿिए सां हथ न मिलायो, मतां बीमारी न लॻे। छा खंघि, छा ज़ुकाम, ख़ल्क़ परेशान हुई। माण्हू मुंहं तो बूथाड़ी न पिया लाइनि, हिक ॿिए जो मुंहुं न पिया ॾिसनि, कोई कंहिंजे वेझो न पियो वञे। वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त। रब तो चए अड़े सभिनी दरगाहुनि खे ताला हणाए किरोना मोकिले बि मुशरिकनि खे सम्झ ॾिनी। मन हिदायत वठो त हिकिड़ी दरगाह आहे मां रब्बुल आलमीन जी, जेका 24 कलाक खुलल आहे, जंहिंखे न कुल्फ लॻे न तालो लॻे। आहे न अल्लाह जी दरगाह। रात जो निंड